नाज़रीन, आऊं मुदस्सर नज़र बलोच। अॼु तव्हांखे इबरत टीवी जी एशिया कप जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में अपडेट ॾींदा हलूं त पाकिस्तान ऐं भारत जे मुक़ाबले में भारत पाकिस्तान खे वॾे मार्जिन तां शिकस्त ॾेई छॾी आहे। अॼु असां ॿिनि मुक़ाबलनि जो ज़िक्र कंदासीं। पहिरियों मुक़ाबलो जेको गुज़िरियल राति थियो आहे पाकिस्तान ऐं भारत जो। भारत पहिरियां बैटिंग कंदे 356 रन ठाहियूं। गुज़िरियल 2 ॾींहं इहो मैच हलियो, छाजे करे बरसाति जे करे रिज़र्व डे मुक़ररु हो। भारत 356 स्कोर हुयो, जंहिंमें विराट कोहली 122 रन्सनि जी नाक़ाबिले शिकस्त इनिंग खेॾी। उन बैदि जेकॾहिं पाकिस्तान जी उन दौरान पाकिस्तान जी बॉलिंग जी ज़िक्र कयूं त पाकिस्तान जी बॉलिंग इंतिहाई मायूस कयो। ख़ासि तौर ते हारिस रऊफ़ जे इंजर्ड थियण बैदि हिकिड़ो अल्टरनेट बॉलर न हुजण जे करे बाबर आज़म खे ॾाढी मुश्किलात थी। बहरहाल उन दौरान जेको आहे भारत हिकिड़ो सुठो स्कोर करण में कामयाबु थी वई। असांखे उमेद हुई त पाकिस्तान टीम बाउंस बैक कंदी, पर पाकिस्तान टीम जेको आहे उहो सिर्फ़ु 128 रन्सनि ते ऑल आउट थी वई। फ़खर ज़मान 27 रन्सनि सां टॉप स्कोर रहियो। कुलदीप यादव भारत जे तरफ़ां 5 शिकार कया। विराट कोहली खे मैन ऑफ द मैच करार न वियो। हाणे अचूं था इन मैच जे नतीजे बैदि जेका सूरत हाल पैदा थी आहे। इन मैच जे नतीजे बैदि जेका सूरत हाल पैदा थी आहे उन मूजिबि पाकिस्तान जो नेट रन रेट पॉइंट्स टेबल में माइनस में हलियो वियो आहे। हाणे पाकिस्तान लाइ श्रीलंका खां हिकु वॾे मार्जिन तां कामयाबी ज़रूरी आहे। ॿियो सभ खां अहम त अॼु जेको मैच आहे भारत ऐं श्रीलंका जो, अॼु भारत ऐं श्रीलंका जो मुक़ाबिलो आहे उहो तमामु अहम आहे पाकिस्तान जी ऐं हिन ग्रुप टॉप 4 मरहले लाइ। छाजे करे जो जेकॾहिं भारत अॼु खटे थो वञे त पोइ श्रीलंका ऐं पाकिस्तान मां का बि हिकु टीम जेको आहे फाइनल लाइ क्वालिफाई कंदी। जेकॾहिं अॼु श्रीलंका भारत खे शिकस्त थो ॾेई छॾे त पोइ थोरी सूरत हाल इंतिहाई गंभीर थी वेंदी हली। मुंहिंजे ख़्याल में त जेकॾहिं अॼु भारत जी पोज़ीशन त हूअं मज़बूत पई नज़र अचे, छो पाकिस्तान जी बहितरीनु बॉलिंग अटैक जे साम्हूं जंहिं हिसाब सां भारत जी बैटिंग परफॉर्म कयो आहे उन हिसाब सां महसूसु थी रहियो आहे त श्रीलंका खे बि भारत शिकस्त ॾींदो। बहरहाल पाकिस्तान जो फ्यूचर वरी बि माना हर जीअं टूर्नामेंट में हूंदो आहे अगर ऐं मगर वारी सूरत हाल ते बीह रहियो आहे। सो असांजा क्रिकेट शाइक़ीन दुआ कनि त पाकिस्तान जेको आहे पंहिंजो फाइनल में पहुचे। बाक़ी सूरत हाल ॾाढी मुश्किल नज़र अची रही आहे। तेसि ताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सर नज़र बलोच खे इजाज़त ॾिना। अल्लाह हाफ़िज़।